चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी चीफ जस्टिस काज़ी फायज़ी सां मुलाक़ात आम चूंडुनि जे शेड्यूल बाबत और DROs ऐं ROs जी मुक़ररी ख़िलाफ़ लाहौर हाईकोर्ट जे मनाहनामे ते बि सलाह मशवरा। इलेक्शन कमीशन तरफ़ां लाहौर ऐं इस्लामाबाद हाईकोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो। आम चूंडुनि जे बाबति केस जी हंगामी बुनियादनि ते ॿुधणी जो इम्कान। चीफ जस्टिस काज़ी फायज़ी सां जो चवणु आहे त साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराइणु इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। 8 फरवरी ते आम चूंडूं पथर ते लकीर आहिनि। PP मुस्लिम लीग नून IPP ऐं काफ लीग तरफ़ां लाहौर हाईकोर्ट जी आम चूंडुनि बाबति केस में धुर थियण जो फ़ैसिलो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी फौरी तौर दरख़्वास्त दाख़िल करे धुर थियण जो फ़ैसिलो करे छॾियो। नय्यर बुखारी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी 8 फरवरी ते आम चूंडूं कराइण जे मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे ॾिनल हिदायतुनि ते अमल करण जी पाबंद आहे। निगरान हुकूमत जी निगरानी में सिविल इंतिज़ामिया जी कंहिं बि पार्टी जी मदद वारे तासिर खे ख़तमु थियणु घुरिजे। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त 8 फरवरी ते आम चूंडूं यकीनी बणाइण लाइ लाहौर हाईकोर्ट सां राब्तो कयो वेंदो। नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ पटिशन लाइ ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जस्टिस शौकत सिद्दीकी बरतरफ़ी केस में अॻूणे लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद खे नोटिस जारी करे छॾियो। इस्लामाबाद हाईकोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस अनवर कांसी अरबाब आरिफ इरफान रामी खां बि जवाब तलब। चीफ जस्टिस काज़ी फायज़ी सां रिमार्क्स ॾींदे चयो आहे त शौकत अज़ीज़ खे इल्ज़ामनि ते ॿधल तक़रीर जी बुनियाद ते बरतरफ़ कयो वियो। शौकत सिद्दीकी जेके संगीन इल्ज़ाम हुआ नतीजो बि संगीन हूंदो। सोचे ॿुधायो त छा तव्हांजा इल्ज़ाम दुरुस्त आहिनि। आइन जी भनकड़ी पाण ॼार में फासी रहिया आहिनि। इदारे शायदि पंहिंजी मर्ज़ी जा नतीजा हासिल करण जी कोशिश कई। हिकु उम्मीदवार खे पंहिंजे मनपसंद उम्मीदवार जी कामयाबी लाइ पासे ते कयो वेंदो आहे। शौकत अज़ीज़ सभ खां वधीक नालो फैज़ हमीद जो खंयो आहे। फैज़ हमीद खे ॿुधण खां सवाइ को फ़ैसिलो न कयो वेंदो। अमरीका ऐं पाकिस्तान तरफ़ां गॾियल दिफ़ाई मक़सद हासिल करण लाइ कोशिशूं जारी रखण ते इतफ़ाक़। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जूं अमरीकी सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं। ॿितरफ़नि लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं। परडे॒ह में आबाद पाकिस्तानियुनि खे मुल्क में सीड़पकारी जी दावत। संदसि चवणु आहे त अमरीका पाकिस्तान लाइ सभ खां वॾी एक्सपोर्ट मार्केट आहे। पाकिस्तान में समुंड पार पाकिस्तानियुनि खे इज़त जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। वीज़ा में रंडक ख़ासि स्क्रीनिंग ऐं ॿिया गुमराह कंदड़ अफ़वाह बेबुनियाद आहिनि। सिंध हाई कोर्ट तरफ़ां भाणजी खोर ख़िलाफ़ दरख़्वास्त ते वफ़ाक़ी सरकार सिंध हुकूमत ऐं डिप्टी कमिश्नरनि खे नोटिस। आबादगारनि जे वकील मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त समूरी सिंध में भाणजी फराहमी न हुअण बराबरि आहे। 4300 रुपयनि जी भाणजी ॿोरी 5,5000 रुपयनि में ब्लैक ते विकिरो थी रही आहे। भाणजी खोट रोकण ऐं हारियुनि खे वक़्त ते भाणजी फराहमी लाइ डिवीज़न में इंस्पेक्टर मुक़रर कया विया आहिनि। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर भाणजी शफ़ाफ़ विर्छ यकीनी बणाइण जी हिदायत करे छॾी। कमिश्नरनि खे बदउनवानी में मुलविस अफ़सरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो हुकुम। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जो चवणु आहे त सिंध में भाणजी मुनसिफ़ाणी विर्छ जा ख़दशा रोज़ाने छो वधी रहिया आहिनि। भाण जे ज़ख़ीरे या वरी सरकारी अघ खां वधीक विकिरे खे फ़ौरी तौर रोकियो वञे। भाणजी खोर ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जा मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। मीरपुर ख़ासि ठटे दादू कंबर मेहर ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाज। अॻवाननि जो चवणु आहे त भाणजी हथरादू खोट सबबि आबादगार मौशी बदहाली जो शिकार थी विया आहिनि। निगरान हुकूमत खे भाणजी खोट जे ख़ात्मे लाइ फ़ौरी तौर क़दम खणण घुरिजनि। ऐं पर्थ टेस्ट जी पहिरीं इनिंग्स में ऑस्ट्रेलिया 487 रन्सुनि ते ऑल आउट। ऑस्ट्रेलवी इनिंग्स में ओपनर डेविड वार्नर जी शानदार सेंचुरी। मार्च 90 रन्सुनि ते नर्विस 19 जो शिकार। करियर जी पहिरीं मैच खेॾंदड़ फास्ट बॉलर आमिर जमाल जूं 6 विकेटूं। क़ौमी क्रिकेट टीम जूं 2 विकेटनि जे नुक़सान ते 132 रन्सूं। ओपनर अब्दुल्ला शफ़ीक 42, कप्तान शान मसूद जूं 30 रन्सूं। इमामुल हक़ जी सुस्त रफ़्तार बैटिंग।
क़ौमी टीम खे कैंगरूज़ जी सरसी ख़त्म करण लाइ अञा बि 355 रन्सुनि जी ज़रूरत।